इमरान ख़ान की गिरफ़्तारी खां पोइ 9 मई ते फ़ौजी ठिकाणनि ऐं ॿियनि हंधनि ते हमला रिथाबंदीअ तहत कया विया। 8 मार्च ऐं 9 मई वारनि विगोड़नि जी कॉल्स जो रिकॉर्ड मिलंदड़ जुलंदड़ आहे। शेरपसंदनि खे सुञाणप बाबति गिरफ़्तार कयो वियो। IG पंजाब पुलिस उस्मान अनवर जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस चवे तो 154 कॉल्स हिकु जहिड़ियूं आहिनि। यास्मीन राशिद जूं 41 कॉल्स मौजूदु आहिनि। व्हाट्सएप ग्रुप जे 170 माण्हुनि जी सुञाणप थी चुकी आहे। जिना हाउस GHQ रेडियो पाकिस्तान ऐं ॿियनि ठिकाणनि ते हिक ई वक़्तु हमला थिया। हिक कॉल जो नंबर मौजूदु आहे। रिकॉर्ड अदालतुनि में पेश करे रहिया आहियूं। यास्मीन राशिद खे केस मां आजो करण वारो अदालती फ़ैसिलो चैलेंज कंदासीं। मुंहिंजूं समूरियूं दवाऊं बंदि कयूं वयूं आहिनि। मूंखे सुम्हण बि नथो ॾिनो वञे। सभिनी खे ख़बर आहे त केसनि जे पुठियां केरु आहे। पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही जूं लाहौर में अदालत में पेशीअ दौरान मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण त ईंदड़ वक़्तु रुगो पंजाब PTI जो हूंदो। संदसि लीगल टीम मज़बूत आहे। हुन जे ख़िलाफ़ भले हज़ारे केस ठाहियो, को फ़र्क़ु न पवंदो। फ़ौज असांजो इदारो आहे ऐं असां उन सां गॾु आहियूं। 190 मिलियन पाउंड्स जे गैर क़ानूनी मुंतक़िलीअ वारे स्कैंडल में नैब रावलपिंडी 22 अहम सियासी अॻवाननि ख़िलाफ़ जांच तेज़ करे छॾी। नैब अॻूणनि वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं काबीना मेंबरनि जे नाले गाॾियुनि मिल्कियतुनि ऐं अकाउंट्स जो रिकॉर्ड तलब करे वरितो। नैब शेख रशीद, परवेज़ खटक, उमर अयूब, हमाद अज़हर, मुराद सईद, असद उमर, फवाद चौधरी जे नाम असासनि जो रिकॉर्ड घुरी वरितो। आज़म सिवाती, अली ज़ैदी, फैसल वावडा, अली अमीन गंडापुर, शफ़क़त महमूद, ग़ुलाम सरवर ऐं शीरी मज़ारी जे नाले ते मिल्कियतुनि जो रिकॉर्ड तलब कयो वियो। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, फ़ारूक नसीम, ख़ुसरो बख़्तियार, एजाज़ अहमद शाह समेत ॿियनि जी मिल्कियतुनि जा बि तफ़सील नैब घुरी वरिता। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तुर्किया जो 2 ॾींहंनि वारो सरकारी दौरो पूरो करण खां पोइ पाकिस्तान लाइ रवानो थी वियो। वज़ीर आज़म अंकारा एयरपोर्ट ते रवानो थियो। इस्तंबुल में वज़ीर आज़म जो मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाक़ातूं पिणु थियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी तुर्किया जे अॻूणे नायब वज़ीर आज़म ऐं MHP पार्टी जे चेयरमैन सां मुलाक़ात। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं जमहूरिया कोसोवो जे सदर विच में पिणु मुलाक़ात थी। ॿिन्ही अॻवाननि पारां नातनि खे हथी वठाइण ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण जी ख़्वाहिश जो इज़हार कयो वियो। हुकूमत न्यूयॉर्क में वाक़िअ रोज़ वैलेट होटल 3 सालनि जी लीज़ ते ॾेई छॾी। वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा साद रफ़ीक़ चयो आहे त रोज़ वैलेट होटल खे 3 सालनि जे लाइ न्यूयॉर्क जे शहरी हुकूमत खे लीज़ ते ॾिनो वियो आहे। न्यूयॉर्क जे सिटी एडमिनिस्ट्रेशन सां मुआहिदो तइ थी वियो आहे। ईंदड़ 30 ॾींहंनि में होटल जो पूरो इंतज़ाम न्यूयॉर्क जे शहरी हुकूमत खे ॾिनो वेंदो। होटल विकिरो करण वारियूं अॻकथियूं कूड़ियूं साबित थियूं। रोज़ वैलेट होटल लैंडमार्किंग जे ख़तरे खां ॿाहिरि निकिरी आई आहे। मुआहिदे सां $220 मिलियन पाकिस्तान में ईंदा। PIA जी हालत तब्दील करण लाइ प्राइवेट सेक्टर खे विच में आणो आहे। पहिरियों भेरो कोयटा खां हज उॾामूं शुरू कयूं आहिनि। मलीर में क़ाइदाबाद थाणे जी हद मानसारा कॉलोनी में 2 धुरियुनि में झेड़ो, फायरिंग, नींगरी क़तल। फायरिंग में घिटीअ में बीठल 13 वरियनि जी नींगरी अलीशा मारिजी वई। सिंध पुलिस कार्रवाई करे हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। ॿियनि जवाबदारनि जे गिरफ़्तारीअ लाइ छापनि जो सिलसिलो जारी।